जय झूलेलाल दोस्तों। चालीहे में जेको खाधो खाइबो आहे उन में हिकु हूंदी आहे पाव भाजी। त इहा पाव भाजी घर में कीअं ठाहिजे अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि। ॾाढी टेस्टी ठहंदी आहे इहा भाॼी बिना थूम बसर जे। त वीडियो एंड ताईं ज़रूरु ॾिसिजो। पसंदि अचेव त लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूरु कजो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जिन ते तव्हांखे सिंधी रेसिपीज़ मिलंदियूं, उन खां सवाइ सिंधी ट्रेडिशन, सिंधी कल्चर हुजे, असांजी रीति रस्मूं हुजनि, हिकु हिकु वीडियो मां पंहिंजे चैनल ते अपलोड कंदी आहियां। ॾिण वार हुजनि, ॾिण वारनि ते कहिड़ो खाधो ठहंदो आहे, हिकु हिकु मुंहिंजे चैनल ते आहे, त ज़रूरु चेक कजो। अचो त रेसिपी हाणे शुरू था कयूं पिया। भाॼियूं बॉइल करे वठंदासीं। हिते मां 6 पटाटा खिया आहिनि, 1 गजर, 1 कटोरी पीज़, 2 शिमला मिर्च और अधु कटोरी पत्ता गोभी। इन्हनि सभिनी शयुनि खे असां खणंदासीं कुकर में और इन्हनि खे असांखे बॉइल करिणो आहे। त 1 गजर रफली चॉप करे वरितो आहे सभिनी खे मां, 2 शिमला मिर्च, अधु कटोरी पत्ता गोभी, नंढड़ो सो गुल हुजे, 6 पटाटा खया आहिनि मां इन में। ये भाॼी 5 खां 6 ॼणनि जे लाइ आहे। इन में विझंदासीं असां पीज़। बॉइल करण लाइ विझंदासीं इन में पाणी लॻभॻि 3 गिलास और 3 खां 4 सीटियूं लॻाए करे इन भाॼियुनि खे असांखे बॉइल करिणो आहे। त कुकर जो ढकणु बंदि करे वठंदासीं और इन्हनि खे असां बॉइल करण लाइ रखंदासीं। हिते मां खया आहिनि टमाटा, अधु किलो टमाटा आहिनि। चाहियो त तव्हां किलो ताईं बि टमाटा खणी सघंदा आहियूं असां, उन सां वधीक टेस्ट ईंदी आहे। 1 इंच अदरक और 1 साओ मिर्च। इन्हनि सभिनी खे असां खणंदासीं मिक्सी जार में, रफली चॉप करे वठंदासीं और इनखे विझंदासीं मिक्सी जार में। इनखे पीसे असांखे इन जी प्यूरी ठाहिणी आहे। टमाटा, अदरक ऐं साओ मिर्च। मिर्च जी क्वांटिटी घटि वधि तव्हां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियो। हे ॾिसो हिन तरह मां टमाटनि खे पीसियो आहे और हिते भाॼियूं बॉइल थी रहियूं आहिनि। लॻभॻि 4 सीटियुनि खां पोइ असां इहो कुकर खोलींदासीं। चार सीटियूं थी वञण खां पोइ कुकर खोले करे भाॼियुनि खे असांखे करिणो आहे मैश। त पाव भाजी मैशर जो इस्तेमालु कंदासीं। पाणीअ सूधो मां हिते भाॼियुनि खे मैश करे रही आहियां। भाॼियूं चङी तरह बॉइल कयल हूंदियूं त इहे चङी तरह मैश थी वेंदियूं आहिनि। तव्हां चाहियो त मंधीअड़े जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो। हाणे खणंदासीं 1 सिपरी, उन में विझंदासीं तेल। तव्हां चाहियो त सचे गिह जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो। जेको टमाटो असां पीसे रखियो होसीं, टमाटो, अदरक, साओ मिर्च, इहा पेस्ट इन में विझंदासीं। छाकाणि त चालीहे जो जेको खाधो खाइबो आहे उन में तेल खे गरम न कबो आहे, त थधे तेल में ई इहा भाॼी ठाहिबी आहे। त हाणे मां सिपरी खे जेको आहे गैस ते न रखियो आहे, थल्ले ते रखी टमाटे और तेल खे मिक्स कयो आहे। इन खां पोइ जेके असां भाॼियूं बॉइल करे मैश करे रखियूं हुयूं उहे भाॼियूं असां इन में विझंदासीं। टमाटो कचो ई आहे इन में। इन खां पोइ इन में मसाला विझंदासीं। त पहिरियों पाव भाजी मसालो 2 टेबल स्पून, 1 चमचो इन में विझंदासीं असां गरम मसालो। इन्हनि सभिनी खे मिक्स करिणो आहे। अञा सुका मसाला बि इन में पवंदा, पहिरियों मिक्स करे वठंदासीं, उन खां पोइ इन में सुका मसाला विझंदासीं। सुका मसाला विझंदासीं त सभिनी खां पहिरियों सुकनि मसालनि में हिते धाणा विझंदासीं असां, सुका धाणा 2 टीस्पून, 2 टीस्पून कश्मीरी रेड चिली पाउडर विझंदासीं जंहिंसां बढ़िया सो कलर ईंदो, 1 टीस्पून हैड, गॾु विझंदासीं लूणु। इन्हनि सभिनी शयुनि खे चङी तरह मिक्स करिणो आहे। कलर सुठो अचे उन जे लाइ या त कश्मीरी ॻाढ़नि मिर्चनि जो इस्तेमालु कयो, या तव्हां चाहियो त हिते बीटरूट जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो।
बीट विझो तव्हां भाॼियुनि में गॾु त उन सां बि ॾाढो बढ़िया कलर ईंदो आहे। ॾिसो चङी तरह मिक्स कयो आहे मां हिनखे। इहा भाॼी काफ़ी घाटी आहे त हिन में असां पाणी विझंदासीं 1 गिलास, छाकाणि असांजे टमाटे खे अञा सिजाइणो आहे। त मिक्सी जार में पाणी विझी करे इहो पाणी मां विधो आहे और हिनखे टहिकाइण लाइ रखियो आहे और गॾु असां हिनखे मैश कंदा वेंदासीं मंदीअड़े सां या पाव भाजी मैशर सां। त हीअ भाॼी घाटी बि थींदी और टमाटो बि सिजी वेंदो हिन में। बिना थूम बसर जे चालीहे जी पाव भाजी। इन में विझंदासीं साओ मसालो और लॻभॻि 10 खां 12 मिंट असांखे हिनखे सिजाइणो आहे। जीअं जीअं हिनखे असां बॉइल कंदासीं तीअं तीअं इहा भाॼी जेका आहे घाटी थींदी वेंदी और ॾाढी टेस्टी ठहंदी आहे इहा भाॼी। ॾिसो इहा लॻभॻि तयार थी वई आहे असांजी चालीहे जी पाव भाजी। इनखे गर्मा गर्म सर्व कंदासीं। बिना थूम बसर जे चालीहे जी पाव भाजी जेका ॾाढी टेस्टी ठहंदी आहे। रियली इहा एतिरी टेस्टी आहे तव्हां नॉर्मल पाव भाजी बि विसरी वेंदव। चवंदा आहिनि न प्रसाद आहे त प्रसाद में अॼुकुझु पंहिंजे लेखे ई टेस्ट अची वेंदी आहे। त पाव भाजी विझी थोरी सी पत्ता गोभी विझंदासीं, थोरो सो साओ मसालो, गॾु रखंदासीं लीमो। तव्हां चाहियो त हिते गिदामिड़ी जी चटनी बि विझी सघंदा आहियो और गॾु रखंदासीं पाव। इहा असांजी चालीहे जी पाव भाजी तयारु आहे। ॾाढी टेस्टी। ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे इहा रेसिपी कीअं लॻी और अहिड़ियूं कहिड़ियूं रेसिपीज़ तव्हां मुंहिंजे चैनल ते ॾिसणु चाहियो था उहे बि मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। अगरि तव्हांखे मुंहिंजे चैनल ते रेसिपी या वीडियो पसंदि आयो हुजे त उनखे ज़रूरु लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो और मुंहिंजी नई ईंदड़ वीडियोस खे ॾिसण जे लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो। मूंखे इंस्टाग्राम और फेसबुक ते बि ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजे सफ़र में मुंहिंजो साथ ॾियण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।